द इन्वेस्टिगेशन प्रोग्राम में मां जो मेज़बान अब्दुल खालिक मंगी। प्रोग्राम में असी गाल कंदासीं कराची पुलिस ऑफिस ते दहशतगर्दन हमलो कयो, जंहिंमें 3 दहशतगर्द जेके आहे उहे मारिजी विया, 3 पुलिस एहलकार शहीद थी विया, 1 रेंजर्स एहलकार शहीद थियो ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो जेको मसीह बिरादरी जो जेको अंदरि कमु कंदड़ हो उहो बि जेको आहे त शहीद थी वियो। जंहिंखां पोइ पुलिस पारां कराची पुलिस ऑफिस ते हमले जी जेका जांच आहे उहा CTD हवाले कई। CTD पारां मुख़्तलिफ़ जेके नंबर आहिनि उहे कढिया विया, जंहिंमें 100 नंबरनि जो जेको अंग आहे उहो ॿुधाए पियो वञे, जंहिंमां जेको 8 या 10 नंबर जेके आहे उहे मशकूक हुआ। उन 8-10 नंबरनि मां हिकु जेको नंबर आहे ज़रियनि जो चवणु आहे त उहो ॼामशोरे सां तालुक़ु रखंदड़ जो आहे। जंहिंखां पोइ ज़रियनि जो इहो चवणु आहे त CTD पारां ॼामशोरो वञी जेको आहे त छापो हणी करे उतां हिकु जेको माण्हू आहे उनखे गिरफ़्तार कयो आहे, जंहिंजी गिरफ़्तारी हिन वक़्त ताईं ज़ाहिर न कई वई, जॾहिं त ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त गिरफ़्तारी इन जे करे बि ज़ाहिर न कई वई आहे त जेके दहशतगर्द आहिनि उन्हनि जा जेके सहूलियतकार आहिनि उहे जेको आहे त थी सघे उतां भॼी वञनि या जेके आहे त अंडरग्राउंड थी वञनि। जॾहिं त मां खे इहो बि ॿुधायां त जेको दहशतगर्द जी जेका फैमिली KPK में उते बि जेको आहे त कार्रवाई कई आहे सिंध पुलिस। दहशतगर्दनि जा जेके घरबाती आहे उन्हनि खे बि जेको आहे त गिरफ़्तार करे हिते आंदो वियो आहे, जॾहिं त उहे गिरफ़्तारियूं बि हिन वक़्तु साम्हूं न अची सघियूं आहिनि। जॾहिं त जेके दहशतगर्द आहिनि उन्हनि जी जेका गाॾी हथु आई आहे, जॾहिं शोरूम मालिक खां उन जी जांच कई वई त हुन इहो चयो त 2016 में जेका इहा गाॾी आहे उहा हिन कोटिया जे जेको आहे हिकिड़े शहरीअ खे जंहिंजो नालो मोहम्मद शफ़ी ॿुधाए पियो वञे उनखे विकिरो कई। जंहिंखां पोइ उन जी ॻोल्हा लाइ बि पुलिस पारां कार्रवाइयूं करे पई ऐं कानून लागू कंदे इदारनि खां बि उन जी जेका आहे मदद वरिती वञे पई। जॾहिं त हिन सॼी सूरत हाल में हिन वक़्त ताईं जेका हिकु गिरफ़्तारी ज़रियनि जो चवणु आहे त ॼामशोरे मां ऐं कुझु जेके आहिनि KPK मां गिरफ़्तारियूं जेको आहे त थियूं आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु सिंध में जेका सिक्योरिटी आहे उहा हाई अलर्ट कई वई आहे। KPO ऑफिस जी जेका सिक्योरिटी आहे उहा बि सख़्तु कई वई आहे। उन सां गॾु IG सिंध जी ऑफिस, सिंध सेक्रेटरीट, सिंध असेंबली, रेलवे स्टेशन आहे उते जेका आहे उतां जी बि जेका आहे सिक्योरिटी उहा हाई अलर्ट कई वई आहे। उन सां गॾोगॾु सिंध सेक्रेटरीट में सेक्रेटरी ऐं मिनिस्टर जेके ऑफिसर आहिनि उन्हनि जूं सिर्फ़ु गाॾियूं अंदरि वञणु ॾिनियूं पियूं वञनि, बाक़ी जेके हेठियों स्टाफ आहे या जेके उते माण्हू कमु सांघे अचनि पिया त उन्हनि जूं गाॾियूं अंदरि न पियूं छॾियूं वञनि ऐं सिंध सेक्रेटरी जी जेका सिक्योरिटी आहे उहा बि हाई अलर्ट कई वई आहे। जॾहिं त IG सिंध पारां सिंध जे समूरनि DIGs, SSPs ऐं ॿियनि जेके आला ऑफिसर आहिनि उन्हनि सां जेको आहे त वीडियो लिंक ऐं कुझु ऑफिसरनि सां जेको आहे त टेलीफोन ते बि जेको आहे त राब्तो कयो आहे। पूरे सिंध जी जेका सिक्योरिटी आहे उहा हिन वक़्तु हाई अलर्ट कई वई आहे। जॾहिं त जेके मस्जिदूं आहिनि उन सां गॾोगॾु सरकारी इमारतूं आहिनि, उन सां गॾोगॾु जेके DIG ऐं SSP जेके हेडक्वाटर आहिनि उन्हनि जे भरिसां जेके मस्जिदूं आहिनि उन्हनि जी बि सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई आहे। जॾहिं त हिन सॼी सूरत हाल ते असीं ॾिसूं था हिकु ई नंढड़ी रिपोर्ट। कराची पुलिस ऑफिस ते हमले जी जांच जारी आहे। दहशतगर्दनि जे इस्तेमाल हेठि गाॾी जी फॉरेंसिक जांच कराए शोरूम मालिक जो बयानु कलमद कयो वियो आहे। KPK मां कुझु गिरफ़्तारियूं बि कयूं वयूं आहिनि। KPO ते हमले बैदि सिंध पुलिस मुतहरिक थी वई आहे। IG सिंध ड्यूटी दौरान एहलकारनि जी स्मार्टफोन जे इस्तेमाल ते पाबंदी लागू कई वई आहे, जॾहिं त सिंध में 3 महीननि लाइ हथियारनि जी नुमाइश ते बि पाबंदी मड़ी वई आहे। कराची पुलिस ऑफिस ते हमले जी जांच जारी आहे। दहशतगर्दनि जे इस्तेमाल हेठि गाॾी इंडस करोला जी फॉरेंसिक रिपोर्ट अची वई आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त गाॾीअ मां हमलो कंदड़ जा 5 फिंगरप्रिंट्स हासिल कया विया आहिनि, जंहिं तहत नादरा मां बि रिकॉर्ड चेक कयो पियो वञे। फॉरेंसिक रिपोर्ट मूजिबि गाॾीअ मां दहशतगर्दनि जा जूता, कपिड़ा बि मिलिया आहिनि। रस्सी, चटाई, रिली ऐं ॿोरी समेत किलाशनकोफ जी मैगज़ीन बि हथु कई वई आहे। रिपोर्ट मूजिबि 3 दहशतगर्द जे आङुरियुनि जा निशान नादरा जे रिकॉर्ड सां मैच न थी सघिया आहिनि। KPO ते हमले जी जांच कंदड़ टीम शोरूम मालिक इशफाक जो बयानु रिकॉर्ड करे वरितो आहे। संदसि चवणु आहे त हुन गाॾी आख़िरी भेरो 2016 में कोटिया जे रहवासी मोहम्मद शफ़ी खे विकिरो कई, पर उन जा दस्तावेज़ न पिया मिलनि, जंहिं करे जांच में ॾुखियाई पेश अची रहियूं आहिनि। कार मालिक जी ॻोल्हा लाइ कानून लागू कंदड़ इदारनि खां मदद वरिती पई वञे। ज़रियनि वटां मिलियल ॼाण मूजिबि पुलिस ख़ैबर पख्तूनख्वा में कार्रवाई करे KPO ते हमलो कंदड़ दहशतगर्दनि जे घर बातिनि ऐं संदर सहूलियतकारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त ॼामशोरे में बि दहशतगर्दनि जो सहूलियतकार मौजूदु हुजण जो इंकशाफ थियो आहे, जंहिं जो पतो मोबाइल जे फॉरेंसिक रिपोर्ट मां लॻायो वियो। ॼाणल शख़्स खे CTD पारां हिरासत में वठी पुछा ॻाछा कई वई।
केपीओ ते हमले बाद सिंध पुलिस मुतहरिक थी वई आहे। केपीओ ते हमले खां पोइ सिंध असेंबली ऐं सिंध सेक्रेटरीट समेत अहम इमारतुनि ऐं हंधनि ते सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई आहे। IG सिंध गुलाम नबी मेमण जी सदारत हेठि सूबे में फूल प्रूफ सिक्योरिटी बाबति आला सतही इजलास थियो, जंहिंमें सिंध जे समूरनि रेंज जा सीनियर ऑफिसर वीडियो लिंक ज़रिए शरीक थिया। गुलाम नबी मेमण पुलिस लाइन्स ऐं उन्हनि में मौजूदु मस्जिदुनि जी सिक्योरिटी वधीक सख़्त करण सां गॾोगॾु अहम सरकारी ऑफिसुनि, इमारतुनि, सेंटर ऐं अहम हंधनि ते सिक्योरिटी जो वधीक ध्यानु रखण जी हिदायत कई आहे। IG सिंध सिक्योरिटी जे मजमूई मामलनि ऐं क़दमनि खे रेड अलर्ट करण जा हुकुम जारी कंदे चयो त सिक्योरिटी चैलेंज सभ खां पहिरियां आहे, तंहिं करे केपीओ ते हमले खे संजीदगीअ सां वरितो वञे। IG सिंध गुलाम नबी मेमण ऐं कराची पुलिस चीफ जावेद आलम ओडे कराची पुलिस ऑफिस ते हमले में ज़ख़्मी थियल एहलकारनि जी इयादत पिणु कई। उन सिलसिले में IG सिंध जो चवणु आहे त केपीओ ते हमलो कंदड़ 3 दहशतगर्द जी सुञाणप नाहे थी सघी बिना तस्दीक ख़बरुनि खां पासो कयो वञे। हुन चयो त दहशतगर्दनि जे ग्रुप ऐं सहूलतकारनि खे वाइको कयो वेंदो, गिरफ़्तारी लाइ कमु जारी आहे। मीडिया में ये खबरें चली हैं तीसरे बमबार के बारे में कि वो आइडेंटिफाइड हो गया। ये इस तरह की खबरें जो पुलिस वेरीफाई नहीं कर रही और उसको चला देना, ये थोड़ा सा हमारे लिए भी इन्वेस्टिगेशन में प्रॉब्लम क्रिएट कर रहा है। तो मेरी गुजारिश है आपके इस प्लेटफॉर्म के ज़रिए से दोस्तों को कि जो वेरीफाइड चीज़ें हैं जो पुलिस आपको दे उसी को चलाएं, बजाय इसके कि मफरूज़ों में कोई चीज़ चलाएं। इस तरह की कोई इन्फॉर्मेशन नहीं है। IG सिंध गुलाम नबी मेमण ड्यूटी दौरान एहलकारनि खे स्मार्टफोन इस्तेमाल करण ते पाबंदी लागू कई वई आहे। जारी कयल हुकुमनामे में चयो वियो आहे त सिंध में समूरा एहलकार ड्यूटी दौरान स्मार्टफोन इस्तेमाल न कंदा, ख़ासि करे फील्ड ड्यूटी ते मुक़ररु एहलकार स्मार्टफोन इस्तेमाल न कंदा। IG सिंध चयो त जेको ऑफिसर या एहलकार ड्यूटी दौरान स्मार्टफोन इस्तेमाल कंदो त उन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। हुकुमनामे जी कापी एडिशनल IGs, DIGs, SSPs ऐं DIGs हेडक्वार्टर ॾांहुं मोकिली वई आहे। सिंध में दहशतगर्दी जे ख़तरे ऐं सिक्योरिटी ख़दशत सबबि 3 महीननि लाइ हथियारनि जी निमाइश ते बि पाबंदी मड़ी वई आहे। घरू खाते तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि IG सिंध पारां घरू खाते खे सूबे में कलम 144 लागू करण जी दरख़्वास्त कई वई। नोटिफिकेशन मूजिबि अमन अमान जी सूरत हाल बरक़रार रखण लाइ हुकूमत IG सिंध जी दरख़्वास्त ते अहम क़दम खयूं। पुलिस, ॿियनि क़ानून लागू कंदड़ इदारा ऐं रजिस्टर्ड सिक्योरिटी कंपनियूं इन पाबंदीअ खां आजियूं हूंदियूं। नोटिफिकेशन मूजिबि कलम 144 जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि नेशनल एपेक्स कमेटी जे इजलास में केपीओ ते हमले जी मज़म्मत कई वई। शहबाज शरीफ़ केपीओ ते दहशतगर्दनि जो हमलो नाकाम बणाइण ते सिक्योरिटीदार जी वाखाण कई, जॾहिं त शहादत मञण लाइ फातिह पढ़ी वई। वज़ीर आज़म जो चवणो हो त बहादुर जवाननि दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो करे केपीओ ते हमलो नाकाम बणायो, जंहिं ते हू ख़राज पेश करे थो। जी नाज़रीन, ही हमी नंढड़ी रिपोर्ट ॾिठी जंहिंमें सिंध जी सॼी सूरत हाल ऐं सिक्योरिटी जे हवाले सां IG सिंध पारां जेके हिदायतूं जारी कयूं आहिनि उन सां गॾोगॾु जेको सिंध में हिन वक़्तु निमाइश जेका हथियारनि जी आहे उन ते बि पाबंदी लागू कई वई आहे, जॾहिं त जेके पुलिस एहलकार आहिनि उहे ड्यूटी दौरान जेको आहे स्मार्टफोन इस्तेमालु न कंदा ऐं उन सां गॾोगॾु जेका सिंध सेक्रेटरीट आहे, सिंध असेंबली आहे ऐं ॿियूं जेके वॾियूं सरकारी इमारतूं आहिनि उनजी जेका सिक्योरिटी आहे उहा बि अलर्ट कई वई आहे। हिते वठूं था असीं नंढो ब्रेक। केपीओ ते हमले जी अवी नंढड़ी रिपोर्ट ॾिठी जंहिंमें जेको IG सिंध पारां सिक्योरिटी जे हवाले सां बि इजलास कया आहिनि, जंहिंमें DIG ऐं SSP लेवल जे ऑफिसरनि वीडियो लिंक ज़रिए उन इजलास में शिरकत कई, जॾहिं त हिन वक़्तु सिंध सेक्रेटरीट, सिंध असेंबली उन सां गॾोगॾु कैंट स्टेशन जी जेका सिक्योरिटी आहे उहा बि हाई अलर्ट कई वई आहे, जॾहिं त IG सिंध पारां हिन वक़्तु जेके पुलिस एहलकार आहिनि ड्यूटी दौरान स्मार्ट फ़ोन इस्तेमालु कनि था त उन ते बि पाबंदी लागू कई आहे। उन सां गॾोगॾु जेको आहे सिंध में 144 जेको आहे त लागू कयो वियो आहे त जेको बि हथियारनि जी निमाइश कंदो त उन ते 144 लागू कई वेंदी। ऐं हिन वक़्तु असां सां प्रोग्राम में टेलीफोन ते राब्तो कयो आहे जेको IG सिंध पारां कराची पुलिस ऑफिस हमले ते 5 रुकनी कमेटी जोड़ी, उन कमेटी जो मेंबर ऐं ॾखण ज़ोन जो DIG इरफान बलोच। अस्सलाम वालेकुम सर। जी अस्सलाम वालेकुम।
सर KPO ते जंहिं वक़्तु हमिलो थियो अवां बि जेको आहे त दहशतगर्दनि सां जेको आहे त मुक़ाबिलो कयो, जंहिंमें 3 दहशतगर्द मारिजी विया ऐं हिकु IG सिंध पारां कमेटी बि जोड़ी, उन कमेटी में बि अवां आयो। हिन वक़्तु ताईं जेको आहे त कहिड़ी पेशरफ़्त साम्हूं आई आहे, केतिरा जेके जवाबदार आहिनि या दहशतगर्द आहिनि उहे गिरफ़्तार थी चुका आहिनि, या कहिड़ियूं कहिड़ियूं कार्रवायूं हिन वक़्तु ताईं थी सघियूं आहिनि? अञा ताईं के डेवलपमेंट में मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त ख़ासि यानी कि जेके सहूलियतकार आहिनि, जेके मेन माण्हू आहिनि, अनफॉर्चुनेटली बदकिस्मतीअ सां उन्हनि ताईं असां न पहुची सघिया आहियूं। पर इहो आहे त असां काफ़ी इलाइक़नि में ऑपरेशन्स कया आहिनि, काफ़ी माण्हू असां पिक कया आहिनि, हुन सां गॾु CTD बि हिननि कार्रवाई करे थी पई, उहे बि इन्वेस्टिगेशन कनि था पिया। पर मूंखे उमेदु आहे त असां जल्दी के नतीजे ते पहुची वेंदासीं। सर ज़रियनि खां इहो मालूम थियो आहे त CTD पारां हिकु जेको दहशतगर्द जो सहूलियतकार आहे ॼामशोरे मां गिरफ़्तार कयो आहे, ऐं जेके ॿिया KPK में दहशतगर्द आहे जेके घरबाती आहे उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। ॾिसो, जेको KPK में रेड्स थिया हुया उहे त बिल्कुलु पहिरियों ॾींहंनि में थिया। जीअं ई हुननि जी आइडेंटिफिकेशन थी त हुते KPK पुलिस सां मिली करे उते रेड्स थिया हुया। पर जेसि ताईं सहूलियतकार जो वास्तो मुंहिंजे ख्याल में अञा ताईं कोई बि सहूलियतकार अञा ताईं गिरफ़्तार न थियो आहे। सर सिक्योरिटी बि हाई अलर्ट कई वई आहे, सिंध असेंबली थी, सिंध सेक्रेटेरिएट थी, या ॿियूं जेके आहिनि IG सिंध पारां बि मुख़्तलिफ़ जेके इजलास आहिनि उहे कोठाया विया आहिनि, जंहिंमें अवां बि शिरकत कई आहे। त सिक्योरिटी जे हवाले सां ॿुधायो त हिन वक़्तु ॾखण ज़ोन में केतिरी सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई आहे, छाकाणि त सिंध असेंबली, सिंध सेक्रेटेरिएट या जेको कैंट स्टेशन वारो इलाइक़ो आहे इहो सॼो साउथ ज़ोन में अचे पियो? जी हा, बिल्कुलु। असांजी सभ खां वॾी प्रायोरिटी त इहो आहे त जेके पुलिस जूं एस्टेब्लिशमेंट्स आहिनि, जेके पुलिस जूं लाइन्स आहिनि, पुलिस जा हेडक्वार्टर्स आहिनि, जा जिते पुलिस ऑफिसर्स रहनि था पिया, उन्हनि ते तमामु घणो असां फोकस था कयूं, उन्हनि जी सिक्योरिटी खे असां बहितर था कयूं। घणी पुलिस था आणूं, अगरि हुते बाउंड्री वॉल्स न आहिनि उन्हनि खे असां बहितर था कयूं, कैमरास था आणूं, त तमामु घणो असांजो फोकस आहे उन्हनि सभिनी शयुनि ते। ऐं उन सां गॾु जीअं तव्हां ॿुधायूं त जेके इम्पोर्टेंट इंस्टॉलेशन्स आहिनि, जीअं सिंध सेक्रेटेरिएट आहे, सिंध असेंबली आहे, स्टॉक एक्सचेंज आहे, स्टेट बैंक आहे, इहे सभु साउथ में ई थियूं अचनि, हाई कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, हिननि सभिनी ते असांजो फोकस आहे। ऐं असां पूरी कोशिशि था कयूं त असां हिननि खे वधि खां वधि इम्प्रूव कयूं। सर जेका कमेटी जोड़ी वई जंहिंमें ज़ुल्फ़कार लारिक साहब बि आहे, अवां बि आयो, त उन कमेटीअ खे हिन वक़्तु ताईं को रिज़ल्ट मिलियो आहे दहशतगर्दनि जे हवाले सां? उहो मां तव्हांखे ॿुधायमि त इहा उहा ई कमेटी आहे जंहिंमें CTD बि इन्वेस्टिगेट करे थी, असां सभु मिली करे था कयूं। हुन में असां काफ़ी ऑपरेशन्स कया आहिनि, मच्छर कॉलोनी में असां ऑपरेशन कया आहिनि, अफ़गान बस्तियुनि में असां ऑपरेशन कया आहिनि। सो काफ़ी असां कोशिशि कयूं था त का ख़ासि डेवलपमेंट थी सघे, ऐं मूंखे पूरी उमेदु आहे त जल्दी असांखे नतीजे ते पहुची वेंदासीं। सर ॿियो इहो ॿुधाइजो त पहिरियां अवां जेको बयानु ॾिनो त 3 दहशतगर्द सिर्फ़ु कार में आया, 2 जेके आहिनि त रेकी कनि पिया जेके मोटरसाइकिल ते आहे, पर अंदरि जेके दहशतगर्द KPO में मारिया विया उहे सिर्फ़ु 3 हुया। जेके 2 दहशतगर्द आहे उहे ज़ाहिरा कंहिं रस्ते खां आया हूंदा, उहे CCTV वग़ैरह बि अवां कढायूं आहिनि, या जेको आहे त उहा हिन वक़्तु साम्हूं जेके अंदरि न अची सघी आहे CCTV वग़ैरह, या उहे दहशतगर्द बि अवां खे ख़बर पई जेके अवां पहिरियों बि बयानु ॾिनो त 5 दहशतगर्द हुआ जिन 2 निशानदी कई ऐं 3 ॼणा अंदरि दाख़िल थिया? जी हा, बिल्कुलु ईअं ई आहे। 3 दहशतगर्द KPO में दाख़िल थिया, 2 उहे हुआ जेके हिननि खे गाइड करे इन जाइ ते पहुचाए करे पोइ वापसि हलिया विया आहिनि। असांखे बिल्कुलु उन 2 दहशतगर्दनि जी तलाश आहे ऐं असां पूरी कोशिशि था कयूं जल्दी असां हुन में पहुची वञूं, पर अञा ताईं असांखे ख़ासि किन हवाले सां कामयाबी न थी आहे, पर जल्दी असांखे उमेदु आहे जल्दी असां कामयाबु ॿिनी खे अरेस्ट कंदासीं। सर ज़रियनि खां इहो मालूम थिया त लकी स्टार वटां उहे जेके आहिनि 2 मोटरसाइकिल जेके सवार आहिनि उहे हिन दहशतगर्दनि सां गॾु आया, जेके जेको आहे त शारा फैसल ते उन्हनि खे इशारो करनि पिया त साम्हूं KPO ऑफिस आहे, त इहे फुटेज पुलिस खे मिलिया आहिनि। ज़रियनि खां इहो मालूम थिया त छा इहा ॻाल्हि सच आहे? जी हा, बिल्कुलु उहे बिल्कुलु मिलिया आहिनि पुलिस खे, ऐं उन्हनि खे ॾिसंदे ई पुलिस खे इहा ख़बर पई त उहे 5 दहशतगर्द हुया। 2 उन्हनि खे गाइड पिया कनि ऐं 3 जेके दहशतगर्द अंदरि दाख़िल थिया। माना असां टोटल अंदरि सिर्फ़ु 3 दाख़िल थिया हुया? जी हा, बिल्कुलु KPO में 3 दाख़िल थिया हुया, बाक़ी 2 ॼणा जेके हुया उन्हनि खे निशानदेही करण वारा आहिनि। वॾी महिरबानी इरफान बलोच साहब। हिन वक़्तु असीं वठूं था नंढो ब्रेक।
वेलकम बैक। इन सॼी सूरत हाल ते असीं कराची पुलिस चीफ जावेद आलम उडो सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे कराची पुलिस चीफ जावेद आलम उडो जी ॻाल्हि ॿोल ॾेखारियूं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। वॾी महिरबानी तव्हांजी। ॾिसो, दहशतगर्द इंसानी जान जे पुठियां अची ऐं सरकारी अहदाफ़ उन्हनि खे निशानो बणाए, सरकारी अफ़सरनि वग़ैरह उन्हनि खे निशानो बणाए हिकिड़ो मैसेज ॾींदा आहिनि ताकी अवाम जा जेके जज़्बा आहिनि उन्हनि जी जेका मोराल आहे उहो पुस्त थिए, हेठि अचे ऐं हुननि जो वधीक थिए। ऐं अहिड़े नमूने सां हिकु आर्म ट्विस्टिंग ऐं ब्लैकमेलिंग जे ज़रिए इहो सिलसिलो थींदो आहे पंहिंजूं ॻाल्हियूं मञाइण जो। इन सिलसिले में इहो ॾाढो बुज़दिलाना हिकिड़ो हमिलो थियो के पीओ ते, ऐं उन वक़्तु थियो जॾहिं असांजी ऑफिसर ख़ुदा जे फज़ल सां ज़्यादातर उते न हुया ऐं वीकेंड हुई, शाम जो पहिरो, ऐं इन ई हवाले सां जेका इहा शिफ्ट हूंदी आहे असांजी सिक्योरिटी बि हिन में जेका ॾींहं जी सिक्योरिटी आहे उनखां उन जेतिरी न हूंदी आहे। लेकिन इन जे बावजूदि जेका फोर्स मौजूदु हुई, इन्हनि तमामु शानदार जुरत जो, बहादुरी जो ऐं इनिशिएटिव जो, अॻुवाणी जो मुज़ाहिरो करे न सिर्फ़ु इन्हनि जे अज़ाइम खे मिटी में मिलायो बल्कि जेके बि टारगेट्स हुया उन्हनि खे हिट कयो, उन्हनि खे मारियो, जेके एंटर थिया, जिन खे एंट्री मिली। ऐं उन्हनि जो जेको मक़सदु हुयो कि तमामु घणो क़तलाम कयो वञे या सीनियर लेवल ते अफ़सरान उन्हनि जी उन्हनि खे ख़तमु कयो वञे, यरगुमाल बणाए हिकिड़ो ड्रामो कयो वञे। अलाह जे फज़ल सां हुन में नाकाम थिया। असल ॻाल्हि ऐं जेको पुलिस उन सां गॾु कमु कंदड़ लॉ एनफोर्समेंट जूं एजेंसियूं जीअं रेंजर्स आहे, पाकिस्तान आर्मी आहे, उन्हनि जी टीमुनि गॾिजी हिकिड़ो मुश्तरका कार्रवाई करे न सिर्फ़ु हिकिड़ी कोऑपरेशन ऐं कोऑर्डिनेशन जी हिकिड़ी तारीख़ रक़म कई, बल्कि जेको मोराल आहे पुलिस जो पहिरियां खां बि वधीक वधाए छॾियो। ऐं अलाह जे फज़ल सां हीअ बहादुर पुलिस फोर्स आहे। सिंध पुलिस पूरी कराची में बि वॾे अरसे खां जेको हीउ कमु करे रहिया आहिनि ऐं पंहिंजी जान जो परवाह न करे माशाल्लाह इन्हनि तमामु बहितरीन इन जो जवाबु ॾिनो, जंहिंखे न सिर्फ़ु जो हितां जे अवाम ऐं हितां जे मुख़्तलिफ़ तबक़नि उन जी पज़ीराई कई, उन जी वाह वाह कई, बल्कि हर लेवल ते तव्हां ॾिठो त असां ममनून आहियूं CM साहब जा, गवर्नर साहब जा, चीफ ऑफ आर्मी स्टाफ जा, कोर कमांडर सभु आया, हिननि खे मुबारकबाद ॾिनी, शाबाशी ॾिनी। ऐं अहिड़े नमूने सां जेको मोराल आहे पुलिस जो उहो पहिरियां खां वधीक आहे। ऐं तव्हां जेकॾहिं मजमूई तौर ते हिन जी स्क्रूटनी कंदव, छो जो इन्वेस्टिगेशन हले पई, इन में इन्हनि जा जेके सहूलियतकार आहिनि, मददगार आहिनि, इनशाला सभु वाक़िआ थींदा, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो, उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी। SCTD तमामु सुठो कमु कंदी आहे असां वटि ऐं उहा करे पई माशाल्लाह। लेकिन असुलु शइ हिन में ॾिसण जी इहा आहे त जंहिं बहादुरी जुरत सां ऐं सीनियर ऐं जूनियर रैंक जो फ़र्क़ु मटाए जीअं ई ख़बर पई त असांजा 3-4 DIG 15 सर अंदरि इन ॻाल्हि जी मां थोरो अव्हांखे जेको आहे त चवंदुसि त DIG लेवल जे जेके ऑफिसर आहे, असां बि अखियुनि ॾिठा शाहिद आहियूं, जंहिंमें नासिर आफ्ताब पठान थियो, इरफान बलोच साहब थियो, उन सां गॾोगॾु मुक़दस हैदर ऐं डॉक्टर मक़सूद मेमण, ऐं उन सां गॾोगॾु SSP ऐं SP लेवल जा ऑफिसर बि जॾहिं हमिलो थियो त उहे अंदरि फ़ौरन विया ऐं उन्हनि पाण जेको आहे हा बिल्कुलु तारिक धारे जो जंहिंजो हिते डायरेक्टली वास्तो न बि हुयो, उहे सभु पहुता, उन्हनि लीड कई, अॻुवाणी कई पंहिंजी फोर्स खे। तंहिंजे करे जॾहिं एतिरी सीनियर लेवल ते ऑफिसर पंहिंजी फोर्स जी अॻुवाणी करे थो कंहिं बि ऑपरेशन में, त हुननि जा जज़्बात, हुननि जा बहादुरी जा ॼाण अञा वधीक वधी वञनि था। ऐं उन्हनि उहो मुज़ाहिरो कयो अमली के जंहिंखे चइबो आहे लीडिंग फ्रॉम द फ्रंट, के पुठियां रही न अॻियां रही करे हुन लीड कयो, पंहिंजी जान खे बि ख़तरे में विधो, लेकिन इन मक़सद खे तमामु कमाल जुरत सां ऐं हिमत सां माणे वरितो। अहिड़े वक़्तु वरी असांजा जेके रैंक्स आहिनि, जीअं मक़सन कांस्टेबल रैंक जा कुझु ऑफिसर जेके उते क्लरिकल पोस्टुनि ते कमु कनि पिया, उन्हनि बि पाण खे मल्हायो
ऐं तमामु जुरत सां अखियुनि में विझी हिननि जो मुक़ाबिलो कयो, जंहिंमें PC मिसाल तौरु यासिर आहे असांजो, या असांजा अहिड़ा ॿिया अफ़सर आहिनि। हा, उन्हनि जा घणनि जा नाला असां न कंदासीं वाक़, लेकिन तमामु बहादुरी जो मुज़ाहिरो कयो ऐं माशाअल्लाह अलाह जे फज़ल सां न सिर्फ़ु पंहिंजे ख़ानदान जो बल्कि असांजी पुलिस जो जेको वॾो ख़ानदान आहे सिंध पुलिस जो, इन जो, कराची पुलिस जो ऐं पूरे पाकिस्तान जी फोर्सिस जो हिकिड़ो जेको उन जो नालो रोशन कयो। सर, दहशतगर्द पहिरियां त ॿुधाया पिया आहिनि 8 खां 10, पर जेके अंदरि दाख़िल थिया उहे 3 आहिनि ऐं मारियो बि 3 खे हुयो। हिकिड़े 4 फ्लोर ते पाण खे बम सां उॾायो, 2 खे जेको आहे त छत ते पुलिस पारां मारियो वियो। त ॿिया जेके दहशतगर्द हुया, कुझु ॿुधाए पियो वञे त मोटरसाइकिल ते आया, जिन पारां इहा निशानदी कई त कराची पुलिस ऑफिस हीअ आहे। उनखां बाद में जेको आहे त कार सवार जेके 3 दहशतगर्द आहे इहे अंदरि दाख़िल थिया। त इन में केतिरी सज़ा? ॾिसो, ही सभु CTD इन्वेस्टिगेशन करे पई। इन्वेस्टिगेशन जूं ॻाल्हियूं आहिनि, हिन वक़्तु क़बल अज़ वक़्तु थींदो कंहिं बि ॻाल्हि खे ॿुधाइणु। इनशाअल्लाह तव्हांखे पूरे वक़्त ते पूरी कहाणी, हर शइ, इन्वेस्टिगेशन शयूं तव्हांजे साम्हूं ज़ाहिर थींदियूं। लेकिन इहो हक़ीक़त आहे त जंहिं एक्टिव मेंबर्स एक्टिवली पार्टिसिपेट कयो, जेके पाण अंदरि रहिया टेररिस्ट जा जेके रुकन हुया, उहे सभु इहे ई 3 हुया जेके असले सभु। बाक़ी हाणे हुननि जा साथी सहूलियतकार जिन ॿियनि मदद कई हीअ, उहे इनशाअल्लाह वाक़िआ थींदा। पोइ उहो बहितर आहे त तव्हां CTD खां पुछंदो, उहो तव्हां ॿुधाईंदा। सर, सिक्योरिटी जेको आहे त हिन वक़्तु सिंध असेंबलीअ जी बि इंतिहाई सख़्ती वई आहे। ज़रियनि खां इहो बि मालूम थियो आहे त स्पीकर सिंध पारां बि जेको आहे त निशानदी कई आहे या CCTV CM खे ॾेखारिया आहिनि त दहशतगर्द उतां जी बि रेकी कनि पिया। उहे फुटेज बि जेके आहिनि त ॿुधो आहे त CM खे ॾेखारिया। उन सां गॾोगॾु सिंध सेक्रेटेरिएट जी जेका सिक्योरिटी आहे उहा बि इंतिहाई सख़्तु कई वई आहे। छा KPO जी बि जेका सिक्योरिटी आहे उहा हिन वक़्तु सख़्तु कई वई आहे? ज़ाहिर आहे, जॾहिं बि अहिड़ा वाक़ियात थींदा आहिनि, वॾे अरसे खां पोइ कराची में एतिरो वॾो वाक़ियो थियो आहे त हार्डनिंग ऑफ टारगेट्स हर जॻह थींदो आहे, सख़्ती कई वेंदी आहे। जेका नफ़री, छो जो असां लिमिटेड रिसोर्सिस सां कमु कंदा आहियूं ऐं उन्हनि रिसोर्सिस जी प्रायोरिटी जेका आहे उहा उनखे सही कयो वेंदो आहे ताकी जेको ख़तरो मौजूदु आहे ऐं साम्हूं आहे इन जो भरपूर तरीक़े सां जवाबु ॾिनो हुजे। इहो सभु थिए पियो ऐं इनशाअल्लाह इंटेलिजेंस खे बि बहितर कयो वञे पियो, एंट्री एग्ज़िट खे बहितर कयो वञे पियो अहिड़ियुनि अहदाफ़नि खे। ऐं प्लस क्विक रिस्पॉन्स फोर्स बि उते कोशिशि करे तश्कील ॾिनी वञे, तीअं अहिड़ा ॿिया कमु कया वञनि त इनशाअल्लाह सिक्योरिटी पहिरियां खां अञा बहितर हूंदी। सर, जेके शहीद थी वियल सिपाही हुया, हुन सां गॾोगॾु जेके ज़ख़्मी आहे उन्हनि जी अवां बि इयादत कई, IG सिंध पारां बि कई, अवां उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कई। जेके शहीद थी वियल सिपाही आहिनि उन्हनि जे घर भातियुनि खे नौकिरी या को अहिड़ो वज़ीफ़ो ॾिनो वेंदो त जीअं उन्हनि जो घर जो जेको गाॾो आहे उहो सही नमूने हली सघे? बिल्कुलु आहे। इहो असां पंहिंजनि शहीदनि जी तमामु वॾी परगोर लहंदा आहियूं ऐं 2 नौकरियूं ऐं काफ़ी हैफ़्टी क़िस्म जो। शहीद जी जान जी का बि क़ीमत न आहे, जान खां वधीक का शइ न आहे, पर उनजे घर वारनि जी, पोयनि जी, जेके हुननि जा पोयां रहिजी वञनि था भाती, उन्हनि जी मदद जे लाइ 1 करोड़ खां वधीक पैकेज हूंदो आहे। उन्हनि ॿारनि जी तालीम ऐं ॿियनि शयुनि खे बि असां ॾिसंदा आहियूं ऐं इनशाअल्लाह भरपूर कोशिशि कई वेंदी त जेको हुननि जो जाइज़ हक़ आहे न सिर्फ़ु हुनखे जल्दी मिले बल्कि ॿी का मदद बि हुनजी थी सघे थी त इनशाअल्लाह सिंध पुलिस हुनजी मदद कंदी। सर, इहा बि ख़बर हले पई त दहशतगर्द जीअं ई अंदरि दाख़िल थिया त फ़ौरन उहे 4 फ्लोर ते आया। पहिरें 2 ऐं 3 फ्लोर ते उन्हनि कुझु बि न, तव्हांजी जेको आहे त पहिरियां ऑफिस में अंदरि दाख़िल थिया आहिनि। छा इन ॻाल्हि में का सदाकत आहे त उहे 4 फ्लोर ते अची करे पहिरियां? ज़ाहिर आहे हू मथे वञनि पिया, जेको ऑबियसली टारगेट हूंदो उहो त या त नंबर हूंदो तमामु घणा जिते पुलिस वारा मिलनि ताकी हू पंहिंजो कमु कनि, या उन्हनि खे ज़ख़्मी या शहीद कनि, या सीनियर लेवल ते ऑफिसर हुजे जंहिं कनि। इहो बज़ाहिर ईअं ई थींदो आहे, लेकिन 3 फ्लोर खां हुननि खे तमामु घणो शुरू में जल्दी जीअं मथे पहुचण जी हुननि कोशिशि कई। ॿाहिरां असांजा जवान शहीद कयूं, असांजो लिफ्ट ऑपरेटर शहीद कयूं ऐं हैंड ग्रेनेड ऐं फायरिंग कंदा इहे जीअं अॻिते वधिया त हुननि खे ॿी 3 फ्लोर खां ई रेजिस्टेंस अचणु शुरू थी वियो ऐं
उन खां पोइ इहो सिलसिलो हलियो अॻिते ऐं जंहिंमें आख़िर में उन्हनि खे ख़तमु कयो वियो। सो इहो हिन वक़्तु चवणु क़बिल वक़्तु आहे ऐं फाइनल इन्वेस्टिगेशन जॾहिं थी चुकी हूंदी त इनशाला असां तव्हां सां सॼियूं डिटेल शेयर कंदासीं। सर 4 फ्लोर ते दहशतगर्द पाण खे बम सां उॾाए छॾियो। ख़बर पई आहे त कराची पुलिस ऑफिस जी जेका इमारत आहे इनखे बि नुक़सानु काफ़ी पहुतो आहे, त छा हिन इमारत जो जेको कमु आहे उहो हली रहियो आहे या जेके केतिरियूं ऑफिसूं आहिनि KPO जूं जेके मुतासिर थियूं आहिनि? ज़ाहिर गोली हैंड ग्रेनेड ऐं जॾहिं हीउ थींदो आहे इस्तेमालु त इमारत खे नुक़सानु जुज़वी हुनखे नुक़सानु पहुतो आहे, लेकिन असांजी ॿिए ॾींहं खां ई असां इन बिल्डिंग खे ऑपरेशनल करे छॾियो ऐं इनशाला हाणे जेके उनजी थोरी हल्की रिपेयर आहे उहा फाइनल स्टेजिस में आहे ऐं इहा फुली ऑपरेशनल बिल्डिंग थी वेंदी इनशाला मंडे खां फुली तौर ते ऑपरेशनल। कराची पुलिस चीफ जावेद आलम उडो जी अवी ॻाल्हि ॿोल ॿुधी हुनजो इहो चवणु आहे त सिंध पुलिस जे जवाननि बहादुरीअ सां मुक़ाबिलो कयो, दहशतगर्दनि खां हू डिॼण वारा न आहिनि। जॾहिं त हिन ऑपरेशन में DIG लेवल जे ऑफिसरनि, SSP लेवल जे ऑफिसरनि ऐं ASP जेके लेवल जे ऑफिसरनि आहिनि उन्हनि दहशतगर्दनि सां जेको आहे त मुआदो अटकायो ऐं दहशतगर्दनि जंहिंमें 3 ॼणा जंहिंमें 1 ॼणे पाण खे बम सां उॾाए छॾियो, जॾहिं त ॿिनि खे जेको आहे त 5 फ्लोर ते मारियो वियो। जॾहिं त कराची पुलिस चीफ जी ॻाल्हि ॿुधी अवां हुनजो इहो बि चवणु आहे त हिन वक़्तु पूरे कराचीअ जी जेका सिक्योरिटी आहे उहा हाई अलर्ट कई वई आहे। उन सां गॾोगॾु हू पुलिस जवान जेके शहीद थी विया आहिनि उन जे वारसनि सां गॾु आहिनि। उन सां गॾोगॾु कराची पुलिस ऑफिस में जेको दहशतगर्दनि हमिलो कयो उन इमारत जो जेको कमु आहे उहो बि आख़िरी मरहले में आहे। जॾहिं त जावेद आलम उडो जो इहो चवणु आहे त CTD पारां हिन समूरे वाक़े जी जेका आहे उहा इन्वेस्टिगेशन करे पई। जेसिताईं इन्वेस्टिगेशन जेको आहे त साम्हूं ईंदी आहे उहा CTD पारां हिन वक़्तु मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाई बि कयूं आहिनि। पंहिंजे मेज़बान अब्दुल ख़ालिक मंगीअ खे ॾींदा अॻे प्रोग्राम ताईं इजाज़त। अल्लाह भाई।